बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जिनजे मुंह में मिस्री किंजो वाद गुलाब उहे माण्हू लाजवाब लुत्फ़ जिनजे लफ़्ज़न में ऐं उन्हनि ख़ूबसूरत लफ़्ज़न वारे साईं अब्दुल मजीद महजो साहब के तव्हांजे साम्हूं माइक ते अचण जी ऐं तव्हां सां पंहिंजा ख़ूबसूरत वीचार वंडण जी दावत ॾींदुसि। ईमान वारी भेण मोहतरमा सलमा भुट्टो साहिबा जी ख़िदमत में त उहे अचनि ऐं तव्हां सां पंहिंजा ख़ूबसूरत ख़्याल वंडनि। मोहतरमा सलमा भुट्टो साहिबा आज्ञा कयो। जमीन पे ऊंचा चला जाए मगर फिजाओं में दुश्मनाने वतन वहाँ भी जलील होते हैं। अस्सलाम वालेकुम। आऊं एडवोकेट सलमा मुश्ताक भुट्टो लाड़काना सां मुंहिंजो तालुक़ आहे। सभिनी खां पहिरियां वेलकम कयां थी अमृत मां मुराद अर्गिबिया में त पुराणी थी वई मां बि अमड़ आहियां। सो जेके अॼु वेठियूं आहिनि माई नकल वुमन राइट यूनाइटी फाउंडेशन जेको अॼु हिकिड़ो प्रोग्राम कयो आहे अमुन खपे जीअं असीं तव्हीं सभु सिंध जा रवासी आहियूं। सिंध जेका सदियुनि खां बुज़ुर्गनि वलियुनि जी धरती सॾी वञे थी जिते अमन जो पखी तमामु घणो परते उॾामी वियो आहे। सो एशिया विभाग वारनि जेको स्टार्ट वरितो आहे हर ज़िले हर कुंड कड़चर हर ॻोठ हर तालुके में अमन जो पैगाम खणी पहुचनि था। फॉर एग्जाम्पल असां लेडी एडवोकेट आहियूं। असां कोर्टनि में फ्री ऑफ कॉस्ट माण्हू जा केस आहे उन्हनि खे इंसाफ़ ॾेई वेठा। मां हिन ज़िंदगीअ जे सफ़र में तमामु घणी थोराइती आहियां पंहिंजे हस्बैंड मुश्ताक भुट्टो जी जंहिं मुंहिंजो साथ ॾिनो अॼु मां जे अॻियां बीठी आहियां। ऐं मां थोराइती आहियां पंहिंजे चेयरमैन भाउ इलाही बख़्श नेकरो साहिब जी जिन हमेशह लेडीज़ खे हिकु स्पेशल अपॉर्चुनिटी ॾिनी आहे। उन हमेशह असांखे इहो महसूसु करायो त अॼु अवां लेडीज़ पिणु वुमन राइट जो अहम हिसो आहे। जहिड़ी तरह अॼु ॾिसी रहिया आहियो त मर्द जे मुआवज़े में असां औरतुनि पिणु पाण मंझरायो आहे। अलाह ताला क़ुरान पाक में औरत खे हिकु आला मक़ाम सां नवाज़ियो आहे। जहिड़ी तरह अवां सभिनी खे बीबी मरियम जो रुतबो त ख़बर ई हूंदो। अलाह ताला औरत जे क़दमनि में जन्नत रखी आहे। सो अॼु हे भेणूं जेके हिते वेठियूं आहिनि जेके पाकिस्तान खे जन्नत बणाइणु चाहिनि थियूं उन्हनि खे सलाम पेश कयां थी। हे नियाणियूं पंहिंजा कमकार छॾे स्पेशली अवां मर्द आहियो अवांजो टाइम बि हूंदो असां हे जेको उन्हनि जो पैगाम आहे सिंध जी पुर्च ताईं खणी ईंदासीं। पाकिस्तान जे हर ज़िले हर सूबे ताईं खणी ईंदासीं। इंशाअल्लाह ताला अवां सभिनी भाइरनि जो साथ रहियो त असां कामयाब थींदासीं। सभिनी वेठल भाइरनि खे अर्ज़ु आहे त हज़रत अली कौल आहे त किथे बि जेकॾहिं नेकीअ जी ॻाल्हि थिए थी त उनखे अॻिते शेयर कयो। जेकॾहिं शेयर नथा करे सघो कोई ॻाल्हाए थो उनजो आवाज़ु अॻिते ताईं पहुचायो। इनखे बि सदका जारिया सम्झो वञे थो। माइट ताईं साहबनि जी बस हिकु आहे त कॾहिं त सिंध तो में सुधारा ॾिसबा कॾहिं त सिंध तो में सुधारा ॾिसबा पेरनि ते बीठल इदारा ॾिसबा। पोइ मां सम्झां थी त मेट ताईं साहब जी हिकु जो मतिलबु आहे त असीं सभु हिते गॾु थिया आहियूं। को लाड़काने मां आयो आहे को कराची मां आयो आहे। जेकॾहिं अव्हांजे अंदरि कुझु करण जी जिद्द आहे त मूंखे नथो लॻे पंध ऐं फ़ासिला असां हिक ॿिए खां परते रखी सघंदा। कोशिशि कयो इंसान ज़ात लाइ उथो छाकाणि असीं सभु ॼाणूं था त असां पढ़ियल लिखियल आहियूं। जेके आम माण्हू ॻोठनि में रहनि था परते रहनि था उन्हनि खे इहा ख़बर न आहे त पंहिंजो हक़ कीअं छिनी करे वठिबो आहे। अल्हम्दुलिल्लाह असां पाकिस्तान अमन परस्त क़ौम आहियूं ऐं सिंधी त स्पेशली असां ॾिठो आहे असां जिते बि वेंदा आहियूं अमन जो पैगाम खणी वेंदा आहियूं। वरी सभिनी ॿारनि जी थोराइती आहे जेसीं ताईं साथ रहियो पंहिंजे मुल्क पाकिस्तान सां निभाइबो। पाकिस्तान जिंदाबाद एशिया जिंदाबाद।